प्रेस क्लब उडेरो लाल स्टेशन अॻियां यूनियन ऑफ जर्नलिस्ट हैदराबाद जे सॾ ते सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं उन जे सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ अलामती बुख हड़ताल 7 ॾींहं बि जारी रही। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर अब्दुल गफूर हिंगोरो, समाजी अॻवान खलील अबड़ो, JUI अॻवान उडेरो लाल स्टेशन मौलाना हाशिम चुटो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 2 महीना गुज़री विया आहिनि पर शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल ऐं सहूलियतकार हिन वक़्त ताईं इंतज़ामिया गिरफ़्तार न करे सघी आहे। कलमधणी गुज़िरियल 55 ॾींहनि खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि, जॾहिं त कराची प्रेस क्लब अॻियां निगरान वज़ीर दाख़िला सिंध ऐलान कयो हो त 15 ॾींहनि अंदरि शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल ऐं सहूलियतकार गिरफ़्तार कया वेंदा, पर अॼु ताईं हुकूमत तरफ़ां ऐलान ताईं महदूद पिणियल आहे। शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल ऐं उन जा सहूलियतकार गिरफ़्तार न थिया त तमामु जल्द कराची प्रेस क्लब खां इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट ताईं पैदल मार्च शुरू कयो वेंदो, जेको क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो। उन मौक़े ते जुमो ख़ान साहिवाल, फ़कीर सिकंदर साहिवाल, अलहवरायो ख़ासखेली, फज़ल बलोच, साजन मीरजत, नूर हसन हकड़ो, सुमार छुटो, मुमताज़ बरिया, शाहिद ख़ासखेली, सलेमान ख़ासखेली, अब्दुल रज़ाक मीरजत, शाहनवाज़ छुटो, नतीश मल्होत्रा ऐं ॿिया कलमधणी मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची